आयो लाल सभई चओ झूलेलाल। असांजा लाल साईं चवंदा आहिनि, तव्हांजी हर ख़ामोशी मां ॿुधंदो आहियां। तव्हांजी हर तकलीफ़ मूंखे ख़बर आहे, छो त तूं मुंहिंजो आहीं ऐं मां हमेशा तव्हां सां गॾु आहियां। 13 सवाल जो सही जवाब आहे बी। ब्राह्मण यज्ञोपवीत जो मुहूर्त चेट जी सातम जो कढियो। सवाल 14, तुर्कनि खे सिधे रस्ते ते आणण लाइ श्री अमरलाल केतिरी सिद्धियुनि जो उपयोग कयो? ए 8, बी 1, सी 3, डी 5। इन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। अगरि विश्वास कोन्हे त पूॼियो छो, ऐं विश्वास आहे त चिंता छो। सभई चओ जय झूलेलाल।